अस्सलाम वालेकुम। मौसम जे ताज़ा तरीन अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बुमरो। दुबई ऐं अमान में तमामु शदीद तरीन बरसातूं जेके कल्ह खां राति ताईं जारी हुयूं। उन्हनि बरसातुनि दुबई जे इलाइक़े में शदीद तरीन ॿोॾि आणे छॾी, एयरपोर्ट ॿुॾी विया ऐं तमामु वॾो मसइलो थी वियो ॿोॾि जो। उहो ई सिस्टम हिन वक़्तु तुर्बत, ग्वादर ऐं बलूचिस्तान जे ॾखण वारनि इलाइक़नि में मौजूदु आहे, जेको सिंध तरफ़ अचे थो पियो। जॾहिं त उनजो वॾो हिसो सिंध क्रॉस करे वञी चुको आहे, जेको तमामु कमज़ोर थी वियो हो ऐं कमज़ोर थियण जे करे सिंध में घणियूं बरसातूं वसाए न सघियो। किथे किथे हल्की बरसाति ज़रूरु वसी आहे, पर घणी बरसाति न वसी आहे। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त सिंध जे सरहदुनि जे अंदरि बादल कुझु घटि आहिनि, पर कुझु बादल बलूचिस्तान खां सिंध में दाख़िल थियण वारा आहिनि ऐं सिंध में दाख़िल थियण खां पोइ उहो बरसाती सिस्टम कमज़ोर थींदो, पर तंहिं हूंदे बि सिंध जे कुझु इलाइक़नि कंबर, लाड़काणो, जेकाबाद, दादू मेड़ ऐं डेरा बुगटी इन्हनि इलाइक़नि ताईं बरसाति वसाए सघे थो। ऐं बरसाति हल्की हूंदी, ज़्यादा तेज़ न हूंदी। इन त इहा बरसाति सखर, घोटकी, ओबाड़ो, कंदकोट, कश्मीर जे इलाइक़नि ताईं पहुची सघे थी। हीअ जेके बादल अची रहिया आहिनि, सिंध में दाख़िल थी रहिया आहिनि, हीअ उहो ई सिस्टम आहे जंहिं दुबईअ जा हवाई अॾा ॿोड़े छॾिया ऐं परवाज़ूं मुअतल कयूं वयूं, मनसूख़ कयूं वयूं, कैंसिल कयूं वयूं। ऐं दुबई जे एयरपोर्ट ते अहिड़ी सूरत हाल हुई जो जहाज़ हली कोन पिया सघनि ऐं फ्लाइट करण जो कोई इम्कान ई कोन हो, ऐं जेके सेफ्टी जे लिहाज़ सां तमामु नुक़सानकार थी सघे पियो। हिन वक़्तु ॾखण बलूचिस्तान, ग्वादर, तुर्बत वारा इलाइक़ा ऐं अवारान वारनि इलाइक़नि में बरसाति जो सिस्टम पहुचे पियो, जिते काफ़ी बरसाति वसंदी ऐं इहो सिस्टम तेज़ीअ सां सिंध तरफ़ वधी रहियो आहे। पर सुठी ॻाल्हि इहा आहे त ख़ुशदार खां पोइ, गुज़रण खां पोइ सिस्टम एतिरो कमज़ोर थी वेंदो जो बरसाति कंबर, शहदादकोट ऐं जेकाबाद खां अलावा उत्तर सिंध जे चंद इलाइक़नि में हल्के मिक़दार में पवंदी, घणी बरसाति न पवंदी। बरसाति जो ई सिस्टम जेको हिन वक़्तु तुर्बत जे इलाइक़नि में आहे, जेको अॼु राति जो 1 वॻे ताईं बलूचिस्तान जे ओरमाड़ा वारे इलाइक़े ताईं गुज़रंदो। उन खां पोइ तक़रीबन 2 वॻे राति जो कराची पहुचंदो। कराची में पहुचंदे पहुचंदे हीउ सिस्टम अञा वधीक कमज़ोर थी वेंदो ऐं घणी बरसाति कराचीअ में न ॾेई सघंदो। अॼु राति अधु राति जो 2 वॻे धारे बरसाति कराची में थी सघे थी त शुरू थिए। उन खां पोइ हीउ सिस्टम जीअं अॻिते वेंदो ठटे जी तरफ़ त अञा वधीक कमज़ोर थींदो ऐं उन्हनि इलाइक़नि में हल्की फुल्की बरसाति ॾेई सघे थो। जॾहिं त हीउ सिस्टम जा बादल वरी डाइवर्ट थींदा हैदराबाद तरफ़ ऐं उमरकोट तरफ़, मीरपुर ख़ास तरफ़, टंडोला एयर तरफ़, त उन्हनि इलाइक़नि में बि हल्की बरसाति वसी सघे थी। घणी बरसाति जो इम्कान कोन्हे, ईअं चइजे त को नुक़सानकार बरसाति थींदी, ईअं न थींदो। त हीउ हुयो अॼु को असांजो मौसम जो अहवाल। वरी मौसम जे कंहिं ताज़ा तरीन रिपोर्ट सां गॾु असां ॿीहर हाज़िर थींदासीं।
तेसि ताईं असांखे इजाज़त। अवां असांजे चैनल खे लाइक कयो, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वधि में वधि असांजे चैनल खे सर्च करे ॾिसण जी कोशिशि कयो। अल्लाह हाफ़िज़।